अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भली कार। ऐं नाज़रीन, अॼु सऊदी अरब समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जहिड़ो मुत्तहिदा अरब इमारात ऐं ॿिया जेके ख़लीजी मुल्क आहिनि उन्हनि में ईद उल अज़हा जेका आहे उहा मल्हाई वई आहे। जॾहिं त अमेरिका, कैनेडा, बरतानिया उते जेको आहे मुस्लमान जेका बिरादरी आहे उन्हनि मंझां कुझु माण्हुनि अॼु ईद मल्हाई आहे ऐं कुझु सुभाणे असां सां गॾु ईद मल्हाईंदा। बहरहाल जन अॼु ईद मल्हाई उन्हनि खे ऐं जेके सुभाणे ईद मल्हाईंदा उन्हनि खे धरती टीवी 7 तरफ़ां हिन ईद उल अज़हा जो लख लख वाधायूं हुजनि ऐं असांजी दुआ आहे त हीअ ईद अवां सभिनी जे लाइ किरोड़े जेको आहे उहो ख़ुशियूं खणी अचे ऐं अवी सदाईं आबाद हुजो। सो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईद जे मौक़े ते हिन ईद जे ख़ासि तौर ते मौक़े ते ईअं थींदो आहे जो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसाति बि पवंदी आहे। सो घणा माण्हू इन जे बि इंतज़ार में आहिनि त छा थींदो हिन भेरे, छाकाणि त बारिश थींदी आहे त खोड़ जेके इंतज़ाम आहिनि उहे उलट पुलट थी वेंदा आहिनि। सो मौसमियात खाते जी दावा आहे त राति बि यकीननि कुझु हंधनि ते बारिश थी आहे। ॿुधाए पियो न ईद वारे ॾींहं ते यानी सुभाणे ऐं पोइ 3 जून ते जेको आहे तेज़ हवा सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जंहिंमें सिंध जी गादी वारो शहर कराची बि शामिल आहे उते बरसाति थी सघे थी। सो इहो सोचियोसीं तव्हां सां अपडेट कंदा हलूं, अव्हांखे मुबारक ॾींदा हलूं। इन खां पोइ जेको अॼु असां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त ख़ासि तौर ते 2 असांजा टॉपिक हूंदा। हिकिड़ो त जेको नओं चूंडियल मेयर आहे कराची मुर्तज़ा वहाब, बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जेके आहिनि उहे कराची शहर खे तरक़ी वठाइण ऐं उन सां गॾो गॾु हिन शहर जी सफ़ाई सुथराई जेको आहे उनजो ख़्यालु रखण जे हवाले सां उन्हनि जो पहिरें ॾींहं खां वठी अज़म आहे त समूरनि पार्टियुनि खे गॾु खणी हलिजे ऐं स्पेशली जमायत इस्लामी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जंहिंजा नुमाइंदा जेके आहिनि चूंडिजी आया आहिनि उन्हनि सां गॾु कमु कजे। सो उन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं उन्हनि जमायत इस्लामी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि सां हिकिड़ी मीटिंग बि कई ऐं उन्हनि खे पंहिंजो भरपूर सहकार फराहम करण जी आछ कई ऐं उन्हनि खे इहो चयो त ख़ासि तौर ते ईद जे मौक़े ते उन्हनि समूरनि इलाइक़नि में जितां खां PTI या जमायत इस्लामी जा बि मेंबर चूंडियल आहिनि उन्हनि सां हुकूमत भरपूर ताउन कंदी ऐं जेको ताउन घुर्बल हुजे उन्हनि खां उहो फराहम कयो वेंदो। हिकिड़ो ज़बरदस्त स्टेप आहे ख़ासि तौर ते मुख़ालिफ़ धुर खे गॾु खणी हलण जो ऐं उन सां ई जेको आहे हिन शहर जा मसइला हल थी सघनि था। हीउ शहर तमामु वसी आहे ऐं कंहिं बि हिकिड़ी पार्टी जे हथ वस न आहे त हिन शहर जा मसइला हल करे। सो अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुज़िरियल ॾींहुं जेको हीउ इजलास थियो मेयर कराची जो अपोज़िशन खे गॾु विहारण वारो फ़ैसिलो ऐं उन सां गॾु गॾु ॾिसूं पिया त रोज़ानी जे बुनियादनि ते शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो मुर्तज़ा वहाब साहब दौरा बि कनि था, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं बि कनि था ऐं जीअं अॼु असां ॾिठोसीं त हुननि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। उते बि जमायत इस्लामी ऐं PTI जे जेके उन्हनि इलाइक़नि में चूंडियल माण्हू हुआ उहे बि उन्हनि सां गॾु हुआ या उन्हनि सां उन्हनि जी मुलाक़ात थी। उन सां गॾो गॾु हू बोहरी बिरादरी जंहिं अॼु ईद उल अज़हा मल्हाई उन्हनि वटि बि हली विया आहिनि। मुर्तज़ा वहाब उन्हनि खे ईद जो मुबारकूं ॾिनियूं आहिनि ऐं गॾो गॾु जेके इंतज़ाम हींअर ताईं कया विया आहिनि सफ़ाई सुथराई जे हवाले सां, केतिरा जेके आहिनि कलेक्शन पॉइंट क़ाइमु कया विया आहिनि, लेबर केतिरी हूंदी ऐं हिकिड़ो हेल्पलाइन नंबर जेको आहे उहो बि जारी कयो वियो आहे त जन इलाइक़नि मां सफ़ाई नथी थिए त हिन नंबर ते इतला ॾेई सघिजे थो जेको 1128 ही नंबर आहे शहरी हुकूमत जे तरफ़ां जेको शहरनि खे जारी कयो वियो आहे। इन नंबर ते बि कॉल करे अवी ॿुधाए सघो था त फ़लाणनि हंधनि तां अञा ताईं जेको आहे उहो गंद कचिरो नाहे खयो वियो ईद जे हवाले सां। सो प्रोग्राम जे पहिरें हिसे में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं प्रोग्राम जे ॿिए हिसे में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहे ख़बरूं हलनि पियूं त सऊदी अरब ऐं इसराइल जा जेके लाॻापा आहिनि उहे बहितरी ॾांहुं वधनि पिया ऐं मार्च 2024 ताईं जेको आहे सऊदी अरब इसराइल खे बाज़ाब्ता तौर ते तस्लीम करे वठंदो ऐं उन सिलसिले में मुख़्तलिफ़ जेके शर्त आहिनि उहे रखिया विया आहिनि। उहे शर्त कहिड़ा आहिनि सऊदी अरब जे तरफ़ां असीं उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इहो केतिरो मुमकिन हूंदो सऊदी अरब जे लाइ जेको हिन वक़्तु मज़हबी हिसाब सां जेके ॾिठो वञे त समूरा जेके मुस्लमान मुल्क आहिनि उन्हनि जी तक़रीबन क़यादत कंदे असांखे नज़र अचे थो त जेकॾहिं फ़लस्तीन तकरार हल नथो थिए, फ़लस्तीन जो मसइलो हल थियण खां सवाइ सऊदी अरब जहिड़ो मुल्क जेकॾहिं इसराइल खे तस्लीम करे वेहे थो त फ़लस्तीन वारो जेको केस आहे उन सां केतिरो कमज़ोर थींदो उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾो गॾु असीं उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेकॾहिं सऊदी अरब इहो क़दम खणे थो ऐं इसराइल खे क़बूल करे वेहे थो ऐं उन्हनि जा सफ़ारती जेके लाॻापा आहिनि उहे बि बहाल थियनि था त उन जा हिन ख़िते ऐं ख़ासि तौर ते असीं जेके ॾिसूं था त पाकिस्तान जहिड़े मुल्क ते केतिरा असर पवंदा। ख़ासि तौर ते हितां जूं जेके मज़हबी पार्टियूं आहिनि उहे सदाईं जॾहिं सियासत कंदियूं आहिनि ऐं उन में ख़ासि तौर ते हू यहूदी लाबी जो बार बार ज़िक्र कंदियूं आहिनि, इसराइल जो बार बार ज़िक्र कंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं इसराइल खे तस्लीम करे वेहे थो सऊदी अरब त उनखां पोइ उन्हनि मज़हबी पार्टियुनि जो मौक़िफ़ छा हूंदो, छा उहे सऊदी अरब जो बाइकाट कंदा
ऐं सऊदी मां जेका फंडिंग थिए थी मुख़्तलिफ़ मदरसनि खे मुख़्तलिफ़ ॿियनि इदारनि खे इवन गवर्नमेंट लेवल ते जेके मामला थियनि था छा उन्हनि जो बि बाइकाट कयो वेंदो या उन मामले ते ख़ामोशी अख़्तियार कई वेंदी इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे छाकाणि त हींअर ताईं असीं ॾिसूं था पाकिस्तान जो जेको पासपोर्ट आहे उन ते वाज़े तौर ते इहो लिखियलु आहे त हिन पासपोर्ट तां अव्हां सऊदी अरब दुनिया में शायदि वाहिद हिकिड़ो मुल्क आहे उन जो सफ़र नथा करे सघो त पोइ नेठि उन जो छा थींदो छा असांखे पासपोर्ट बि तब्दील करणा पवंदा या इहे जेके शयूं लिखियलु आहिनि उन ते उन्हनि खे मिटाइणो पवंदो थींदो छा ऐं सऊदी अरब जे तस्लीम करण खां पोइ छा पाकिस्तान बि सऊदी अरब इसराइल खे तस्लीम करे वठंदो खोड़ सुवाल आहिनि भरियल ऐं उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं प्रोग्राम जे ॿिए हिसे में हींअर धरती टीवी जा ब्यूरो चीफ आहिनि शबीर लाशारी साहिबु उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था मेयर कराची जूं जेके कोशिशूं आहिनि कराची शहर खे तरक़ी वठाइण जे हवाले सां या अपोज़िशन खे गॾु खणी हलण जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते ईद जो मौक़े ते जेके हू क़दम खणणु वञनि पिया उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं कल्ह जेका ही मुलाक़ात थी आहे मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी अपोज़िशन जे पार्टियुनि ख़ासि तौर ते PTI ऐं जमायत इस्लामी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि सो कहिड़ा मामला डिस्कस हेठि आया ऐं ख़ासि तौर ते ॿुधाए पियो त फोकस आहे त कराची शहर खे तरक़ी वठाइण लाइ सभिनी खे गॾु खणी हलिजे ऐं स्पेशली सुभाणे जेका ईद शुरू थिए पई ऐं हिन ईद ते यकीनन पूरे हफ़्ते ते असांखे नज़र ईंदो रहियो आहे माज़ी में त गंद किचिरे जा ढेर हूंदा आहिनि सो सफ़ाई सुथराई जे हवाले सां बि जेके मामला आहिनि उहे डिस्कस हेठि आया सो उन हवाले सां असांखे ॿुधाइजो त हीअ जेके मेयर साहिबु स्टेप्स खणनि पिया था उन्हनि खे कीअं ॾिठो पियो वञे ख़ासि तौर ते अपोज़िशन खे गॾु खणी हलण वारो संदसि जेको फ़ैसिलो आहे महिरबानी नसीर साहब जीअं ई मुर्तज़ा वहाब मेयर चूंडिजी आयो आहे त उन मेयर चूंडिजी अचण खां ॿिए ॾींहं ते फौरी तौर ते जेका डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई फेरियर हाल में उनमें हुन इहो ई चयो हो त हू समूरियूं जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि खे गॾु खणी हलनि था ख़ासि तौर हलणु चाहिनि था ख़ासि तौर ते जमायत इस्लामी ऐं PTI ऐं हुन प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त अॼोको ॾींहुं इनफ आहे अॼु ॾींहं खां पोइ हू जमायत इस्लामी जी कंहिं बि तनक़ीद जो जवाबु न ॾींदा ऐं हुननि जी इहा ई सोच आहे त मुस्बत सोच सां सभिनी धुरियुनि खे गॾिजी खणी हलिजे ऐं हिन कराची जी बहितरी लाइ सभु कुझु कजे इहो ई सबबु आहे जो गुज़िरियल ॾींहुं मेयर कराची मुर्तज़ा वहाब PTI ऐं जमायत इस्लामी जे मुख़्तलिफ़ टाउन चेयरमैन सां मुलाक़ात कई आहे मुलाक़ात में जेके मामला ज़ेरे गौर आया आहिनि उन में ख़ासि तौर ते ईद उल अज़हा जे इंतज़ामनि उन ते भरपूर ध्यानु ॾियणो पवंदो संदसि चवण शहर जा मसइला सभिनी सलाह मशवरनि सां हल करणु चाहियूं था ऐं उनखां अलावा टाउन चेयरमैन पारां जेको आहे इहे मुतालबा पिणु कया विया त असांखे ईद उल अज़हा जे ॾींहं जा 3 ॾींहं जेके आहिनि उन ॾींहं ते सामान जी जेका आहे उहा ज़रूरत पवंदी जंहिं ते हुन चयो त समूरा जेके टाउन चेयरमैन आहिनि उहे उन्हनि खे जेको घुर्बल सामान आहे या कलेक्शन पॉइंट्स ताईं शयूं जेके पहुचाइण इंतज़ामिया सां तावन कनि ऐं इंतज़ामिया उन्हनि सां तावन कंदी हुनजो त ईद उल अज़हा जे इंतज़ाम जे सिलसिले में लैंडफिल खोटाई जो जेको कमु आहे उहो मुकमल कयो वियो आहे 18 खंदकूं अहिड़ियूं जेके आहिनि उहे खोटियूं वियूं आहिनि जिते हीउ शहर जो जेको पूरो गंद किचिरो आहे 3 ॾींहं उहो उते जेको आहे डंप करे उते दफ़न कयो वेंदो ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 93 कलेक्शन पॉइंट्स जेके आहिनि उहे ठाहियूं वियूं आहिनि ऐं उते सामान खणण जे लाइ ऑपरेशन में 6802 गाॾियूं ऐं 24,366 मज़दूर जेके आहिनि उहे इस्तेमालु कया वेंदा मुर्तज़ा वहाब मजमूई तौर ते PTI ऐं जमायत इस्लामी जा जेके टाउन चेयरमैन आहिनि उन्हनि खे जेको आहे सहकार जी ख़ातिरी कराई हुनजो चवणो हो त उन्हनि जा जेके बि टाउन आहिनि जेके बि यूनियन काउंसिलूं आहिनि यूनियन कमेटियूं आहिनि उन्हनि में जेके सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम आहिनि उनजो ख़्यालु रखियो वेंदो ऐं मुख़ालिफ़ धुर सां तालुक़ु रखंदड़ जेके UC चेयरमैन आहिनि काउंसिलर आहिनि उन्हनि जूं जेकॾहिं के शिकायतूं हुजूं त उन्हनि जूं शिकायतूं बर वक़्तु जेके आहिनि उहे हल कयूं वेंदियूं ऐं इहा हिकिड़ी ज़बरदस्त सोच आहे असांखे यादि अचे थो जॾहिं इमरान ख़ान साहिब जी हुकूमत आई त पाकिस्तान पीपल्स पार्टी बि उन्हनि खे इहा ई ऑफर कई त मुल्क जा मसइला हल करण लाइ गॾिजी पाण खे हलणो आहे पर ज़ाहिर आहे उन्हनि उहा ऑफर क़बूल न कई ऐं पोइ जेको मुल्क जो अंजाम थियो या PTI जो सभिनी जे साम्हूं आहे मुर्तज़ा वहाब साहिब हिकिड़े गुडविल में ज़बरदस्त जेस्चर ॾियनि पिया उन्हनि खे अपोज़िशन खे गॾु खणी हलण जी कोशिशि कनि पिया जीअं गुज़िरियल ॾींहं वारे इजलास जो मां ज़िक्र कयो पिया सो इहो त आहे त मुर्तज़ा वहाब जो क़दम मुख़ालिफ़ धुर जे पार्टियुनि जो छा मौक़िफ़ आहे उन्हनि जे तरफ़ां कहिड़ो रद्दमल अचे थो ऐं उहे मेयर साहिब जे इन ऑफर्स खे या इहे जेके क़दम आहिनि उन्हनि खे कीअं पिया ॾिसनि स्पेशली जमायत इस्लामी वारा या PTI जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि नसीर साहब PTI त जेको आहे मुर्तज़ा वहाब ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ते एतमाद जो इज़हार कंदे सम्झो त उहे जॾहिं वोट ॾियण न आया हुआ जमायत इस्लामी खे त आणियल तौर ते
पस परदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मुर्दाबाद जी हिमायत करे छॾी ऐं रही ॻाल्हि जेका जमायत इस्लामी जी त जमायत इस्लामी जे मेयर जो जेको हाराइजी वियल उम्मीदवार आहे हाफ़िज़ नईम रहमान उहो असांखे हिन वक़्तु हिकिड़े पासे नज़र अचे पियो। हुन जा जेके यूसी चेयरमैन ऐं काउंसलर आहिनि जमायत इस्लामी जा उहे असांखे जेको आहे ॿिए पेज ते नज़र अचनि पिया। हिन वक़्तु ताईं जेका मुर्दाबाद जी जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते जमायत इस्लामी जो जेको अहम चेयरमैन आहे जुनैद मुकाती साहब ऐं ॿिया जेके आहिनि उहे मुर्तज़ा वहाब ते मुकमल तौर ते एतमाद जो इज़हार कनि पिया। गुज़िरियल ॾींहुं बि जेको आहे जॾहिं इहा मीटिंग थी त उन मीटिंग दौरान जुनैद मुकाती जेको पार्लियामानी लीडर बि आहे शायद जमायत इस्लामी जो KMC में उन मुर्तज़ा वहाब ते मुकमल एतमाद जो इज़हार कंदे चयो त हुननि खे जेके बि शिकायतूं हूंदियूं ऐं हुननि जे यूसीअनि अंदरि जेके बि मसइला आहिनि उहे मेयर आॾो रखंदा ऐं अॻु में बि जॾहिं हुननि इहा शिकायत कई आहे त फौरी तौर ते मेयर उन्हनि खे रेस्पॉन्स कयो आहे ऐं उन्हनि खे अॻिते बि इहा उमेद आहे त हीउ जेको शहरनि जी ख़िदमत जो जेको कमु आहे उहो गॾिजी सजी कंदासीं। मजमूई तौर ते उहो चई सघिजे थो त जमायत इस्लामी जा जेके हेठी सतह जा जेके चेयरमैन ऐं काउंसलर आहिनि उहे बि जेको आहे मेयर जी हिन समूरी एक्टिविटी खां बिल्कुलु उन्हनि खे उहो मुतमैन नज़र अचनि था। बाक़ी जेका मथी सतह जी जेका क़यादत आहे उन में ज़ाहिर आहे सियासत बि आहे ॿियूं शयूं बि आहिनि उहे शयूं जेके आहिनि थोरो नज़र अचनि पियूं। सही ऐं जेकॾहिं अॼु बि ॾिसूं लाशारी साहिब त मेयर कराची मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो बि कयो आहे जंहिंमें सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जेका आहे हुनजो MD इम्तियाज़ शाह ऐं ॿिया उन्हनि सां गॾु हुआ। इवन जमायत इस्लामी जा उहे ई त मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि अॼु बि असांखे नज़र आया मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो जॾहिं दौरो कयो मेयर साहब उन्हनि ताउन जी ख़ातिरी कराई आहे। सो अॼु कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि जो मेयर साहब दौरो कयो ख़ासि तौर ते ईद जे इंतिज़ामनि जो जाइज़ो वठण जे लाइ? जी बिल्कुलु सुभाणे जेका पंहिंजी ईद थिए पई उन खां अॻु हिकिड़ो ॾींहुं अॻु हिते कराची में बोहरा बिरादरी जेका आहे उहा ईद थींदी आहे ऐं अॼु जेको आहे ओभर ज़िले ऐं हैदरी वारे इलाइक़े में मुर्तज़ा वहाब जेको आहे मुख़्तलिफ़ दौरा कया आहिनि। उते ख़ासि तौर ते बोहरा बिरादरी खे ईद जे मौक़े ते हुन मुबारकूं पिणु ॾिनियूं आहिनि। उन मौक़े ते जेको आहे जमायत इस्लामी UC 8 जनाह टाउन जो चेयरमैन जुनैद मुकाती जेको आहे उहो मुर्तज़ा वहाब सां गॾु हुन सां मिलियो आहे ऐं उनखां अलावा बि गुज़िरियल राति नाज़िमाबाद वारे इलाइक़े में मुर्तज़ा वहाब दौरो कयो ऐं उते मुख़्तलिफ़ जेका एक्टिविटीज़ हुयूं उन्हनि जो जाइज़ो वरितो। ख़ासि तौर ते ईद उल अज़हा जो जेको ऑपरेशन आहे छिछड़ा ऐं ओजरियूं ऐं मुंडियूं ऐं ॿियो जेका जानवरनि जी जेका बाक़ियात आहे उन्हनि खे टिकाणे लॻाइण वारो जेको ऑपरेशन आहे उन इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो। उते जॾहिं मुर्तज़ा वहाब पहुतो त उते जेको आवाम आहे उहो मुर्तज़ा वहाब सां रली मिली वियो ऐं मुर्तज़ा वहाब उते क्रिकेट बि खेॾियो ऐं उते हिकिड़ो जेको आहे क्रिकेटर वसीम नाले शायदि उहो बि मुर्तज़ा वहाब सां मिलियो ऐं उते हुन बॉलिंग कई मुर्तज़ा वहाब बैटिंग कई ऐं पहिरें ई बॉल ते मुर्तज़ा वहाब जेको कराची जो नओं चूंडियल मेयर आहे उन छको बि हयो। त मजमूई तौर ते इहो चई सघिजे थो त हू न रुॻो ॾींहं जो पर राति जो बि असां ॾिसूं पिया सुबुह जो सवेरे केॾीमहिल ॾिसूं था त हू पहुची वञे थो केॾीमहिल हू राति जो कनि इलाइक़नि में पहुची वञे थो। त इहे जेके एक्टिविटीज़ आहिनि हिन जूं उहे इंतिहाई लाभाइतियूं साबित थींदियूं कराइतियूं साबित थींदियूं। उनखां अॻु में ॿ ॾींहं अॻु में असां ॾिठो त मुर्तज़ा वहाब गराब टाउन वारे इलाइक़े में थधो डैम वारे इलाइक़े जो जेको आहे उहो दौरो कयो। इम्कानी तौर ते जेके बरसातूं आहिनि उन दौरान थधो डैम जे जो आहे जाइज़ो वरितो। त इहा जेका एक्टिविटी आहे इन तरीक़े सां न रुॻो शहरी इलाइक़ा पर कराची जे जेके बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे बि मुर्तज़ा वहाब नज़रअंदाज़ न पियो करे। मजमूई तौर ते नौजवान माण्हू आहे एनर्जेटिक आहे ऐं हुनजो हिकिड़ो तजुर्बो बि आहे एडमिनिस्ट्रेटर वारो त उहो रिफ्लेक्शन नज़र अचे पियो। माण्हुनि जूं जेके उमेदूं आहिनि उहे बि इन सां वाबस्ता आहिनि ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजे ख़्याल में ही जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मकानी चूंडनि जे ॿिए फेज़ में कराची में जेका एॾी वॾी कामयाबी हासिलु थी आहे हुन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जूं महिनतूं त आहिनि ई आहिनि पर उन सां गॾोगॾु मुर्तज़ा वहाब खे जेको 1 साल जो जेको टाइम मिलियो एडमिनिस्ट्रेटर कराची जो उन जेको कराची शहरनि जी कराची शहर जी जेका ख़िदमत कई उन जे बदिले में बि जेका एॾी वॾी कामयाबी जेका आहे मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिली आहे। मजमूई तौर ते इहो चई सघिजे थो त मुर्तज़ा वहाब ऐं सलमान अब्दुल्ला मुराद जी जेका जोड़ी आहे उहा कराची जे शहरनि लाइ इंतिहाई ज़बरदस्त जोड़ी साबित थी रही आहे हिन वक़्तु ताईं ऐं मुर्तज़ा वहाब मां वॾियूं उमेदूं आहिनि माण्हुनि मां ऐं अॻु में बि मुर्तज़ा वहाब पाण मल्हायो आहे ऐं ईंदड़ वक़्त में बि मुर्तज़ा वहाब ज़रूरु मल्हाईंदो। सही। अच्छा लाशिर साहब गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो माज़ी में असां ॾिठो आहे हिन शहर में जानवरनि जो जेको क़ुर्बानी जे ईद जे जानवरनि जो खलूं गॾु करण ते बि माण्हू क़त्ल थींदा रहिया आहिनि। सो उन हवाले सां बि ज़ाब्ता इख़लाक़ गुज़िरियल ॾींहुं नोटिफिकेशन जारी थियो त लागू थियो आहे। सो उन जे हवाले सां बि असांखे ॿुधाइजो। जी बिल्कुलु नसीर साहब जीअं तव्हांखे ख़बर आहे त माज़ी में कराची शहर अंदरि खलनि ते जेको आहे वॾा जहिड़ा थींदा हुआ खून रेज़्यूम जेके आहिनि उहे थियूं
ऐं उनखां अलावा फितरे जे पैसनि ते बि जेको आहे वॾा मामला थिया हिते असां वटि पर रेंजर्स जे ऑपरेशन खां पोइ उहे काफ़ी शयूं जेके आहिनि बहितर थियूं ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां उहे वाक़िया रिपोर्ट न थिया आहिनि उन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखंदे सिंध सरकार ख़ासि तौर ते मकानी खाते वारे इदारे जेको आहे मकानी इदारनि वारे खाते इहो नोटिफिकेशन जारी कयो आहे त जीअं खलूं गॾु करण वारे मसइले दौरान को अहिड़ो इशू न थिए जंहिंजे करे को अमन अमान जी सूरताल ख़राब अमन अमान जी सूरताल पैदा थिए तंहिंजे करे इहो अॻुवाट जेके आहिनि इंतज़ाम कया आहिनि उहे बहितरीनु इंतज़ाम आहिनि त जीअं का बि सियासी पार्टी या समाजी पार्टी समाजी तंज़ीम खलूं जेका आहे उहा लाउड स्पीकर जे ज़रिए गॾु नथी करे सघे ऐं किथे बि का कैंप लॻाए उते जेको आहे तशहीर करे खलूं गॾु जेके आहिनि उहे नथियूं करे सघजनि त इहे जेके मामला आहिनि उहे इंतिहाई कराची शहरी बि इन सिंध हुकूमत जे इन क़दम खे साराइनि था इहो जेको मामिलो आहे कराची जे अमन लाइ इंतिहाई बहितरीनु मां सम्झां थो त इहो जेको आहे फ़ैसिलो कयो वियो आहे ठीकु आहे लाशर साहिबु तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो ऐं अपडेट कयो त कहिड़े क़दम खयां पंहिंजनि कराची शहर खे तरक़ी वठाइण जे हवाले सां मेयर कराची जी तरफ़ां ऐं गॾोगॾु ईद जे मौक़े ते जेको आहे सफ़ाई सुथराई जा जेके इंतज़ाम आहिनि उन्हनि जे हवाले सां कहिड़ा क़दम खयां था वञनि जीअं नाज़रीन लाशर साहिबु ॿुधायो त 93 मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि कलेक्शन पॉइंट क़ाइमु कया विया आहिनि जिते ही कचिरो जमा थींदो ऐं उन्हनि खे डंप कयो वेंदो ऐं उन सिलसिले में 24,000 खां वधीक आहे लेबर उन्हनि खे कम ते लॻायो वियो आहे 7,500 खां वधीक गाॾियूं हूंदियूं ऐं हुन सां गॾु हेल्पलाइन नंबर बि जेको आहे उहो जारी कयो वियो आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त इन नंबर ते तव्हां कॉल करे शिकायत करे सघो था त फलाणे हंध ते सफ़ाई न थी आहे उहो नंबर असीं बि तव्हांखे ॿुधायूं था तव्हां नोट करे सघो था 1128 ही हेल्पलाइन नंबर आहे जंहिं ते कॉल करे जेको आहे सो ॿुधाए सघिजे थो त फलाणनि हंधनि तां अञा ताईं सफ़ाई न थी सघी आहे ऐं उनखां पोइ दावा इहा कई पवंदी त जेका नई चूंडियल हुकूमत आहे कराची जे हवाले सां मकानी हुकूमत उनजो अमलो जेको आहे उते पहुची वेंदो सफ़ाई सुथराई जे हवाले सां बहरहाल नाज़रीन ही हुई हींअर वक़्तु ताईं जी जेका सूरत हाल उन ते ॻाल्हायोसीं त ईद ते ज़ाहिर आहे पाकिस्तान जो सभ खां वॾो शहर आहे ऐं हिते सफ़ाई न हूंदी त खोड़ सारा जेके आहिनि मसइला पैदा थींदा आहिनि बीमारियूं पैदा थियनि थियूं नओं मेयर आहे उन जे लाइ ही पहिरियों जेको आहे वॾो नओं चैलेंज हूंदो त हिन ईद जे मौक़े ते हू सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि खे कीअं था ॾिसनि ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे ईंदड़ मौक़नि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कराची खे साफ़ सुथरो बणाइण जे हवाले सां या इन शहर खे तरक़ी वठाइण जे हवाले सां कहिड़ा क़दम खणे पियो बहरहाल हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो असीं ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहे ख़बरूं हलनि पियूं त सऊदी अरब ऐं इसराइल विच में जेके लाॻापा आहिनि उहे बहितर थी रहिया आहिनि ऐं इहे बि दावाऊं अचनि पियूं साम्हूं त ईंदड़ साल यानी मार्च 2024 ताईं बाज़ाब्ता तौर ते सऊदी अरब इसराइल खे तस्लीम करे वठंदो ऐं जेकॾहिं इहो मामिलो थिए थो त उहो कीअं हूंदो ऐं पोइ फ़लस्तीन तकरार जंहिंजे लाइ चयो पियो त जेसिताईं उहो हल नथो थिए इसराइल सां लाॻापा बहितर नथा थी सघनि उनजो नेठ छा थींदो उन ते ॻाल्हि ॿोल कबी पर मुख़्तसर ब्रेक खां